अपडेट कयो मूंखे धाबेजी मां पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेकडाउन 72 इंच वारी लाइन फाटी पई। लाइन जे फाटण सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। लाइन फाटण सबबि हज़ारे गैलन पाणी ज़ाया पाणी भरपासे जे ॻोठनि में दाख़िल थी वियो। लाइन जो मरमती कम 24 कलाकनि खां 48 कलाकनि ताईं मुकमल थी वेंदो। वाटर बोर्ड इंतज़ामिया जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर असां शेयर कंदासीं धाबेजी खां पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। 72 इंच वारी लाइन फाटे पई। लाइन जे फाटण सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। लाइन फाटण सबबि हज़ारे गैलन पाणी ज़ाया पाणी भरपासे जे ॻोठनि में दाख़िल। लाइन जो मरमती कम 24 कलाकनि खां 48 कलाकनि ताईं मुकमल थी वेंदो। वाटर बोर्ड इंतज़ामिया जो इहो चवणु आहे। अपडेट कंदासीं पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेकडाउन 72 इंच वारी लाइन फाटी पई। लाइन जे फाटण सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। लाइन फाटण सबबि हज़ारे गैलन पाणी ज़ाया। लाइन जो मरमती कम 24 कलाकनि खां 48 कलाकनि ताईं मुकमल थी वेंदो। वाटर बोर्ड इंतज़ामिया जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कई पिया धाबेजी मां पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेकडाउन 72 इंच वारी लाइन फाटी पई। लाइन जे फाटण सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। अपडेट कंदासीं धाबेजी खां पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेकडाउन 72 इंच वारी लाइन फाटी पई। अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं। लाइन जे फाटण सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। लाइन फाटण सबबि हज़ारे गैलन पाणी ज़ाया थी वियो। पाणी भरपासे जे ॻोठनि में दाख़िल। लाइन जो मरमती कम 24 कलाकनि खां 48 कलाकनि ताईं मुकमल थी वेंदो। वाटर बोर्ड इंतज़ामिया जो अहिड़ो चवणु आहे। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। अहम ख़बर आहे धाबेजी खां पंपिंग स्टेशन ते बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे। 72 इंच वारी लाइन फाटी पई। लाइन जे फाटण सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाड़ी खां। जी कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल धाबेजी घारो पंपिंग स्टेशन पे के इलेक्ट्रिक पारां जेको आहे अचानक बिजली जो वॾो ब्रेकडाउन थियो आहे। तर्जुमान वाटर कारपोरेशन कराची वाटर एंड सेवरेज कारपोरेशन पारां इहो ॼाणायो आहे त ब्रेकडाउन जे करे धाबेजी घारो पंपिंग स्टेशन जेके आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि थी विया आहिनि। उन्हनि जी जेके पंपिंग स्टेशन्स आहिनि उहे सभई बंदि थी विया आहिनि। बिजली जे अचानक ब्रेकडाउन जे करे शहर खे पाणी फराहमी जेका आहे उहा आरज़ी तौर मुअतल थी वई आहे। तर्जुमान जो इहो चवणु आहे। उनखां अलावा उन्हनि जो चवणु आहे त जीअं बिजली बहाल थींदी त इहो मसइलो हल करण जी कोशिशि कई वेंदी। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।